अस्सलाम वालेकुम, मां आहियां ग़रीब चांडियो। जीअं त अॼु असां रेस्टोरेंट चैनल ते आया आहियूं। अनक़रीब मां हिकिड़े नए करेक्टर में अची रहियो आहियां। कॉमेडी ड्रामो आहे ऐं उन में करेक्टर हूंदो जेको त इंशाअल्लाह ताला इहो ड्रामो तव्हांखे बेहद पसंदि ईंदो ऐं तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाइजो इहो ड्रामो तव्हांजो फेवरेट ड्रामो हूंदो इंशाअल्लाह ताला अनक़रीब। त जीअं तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त मूंखे काफ़ी दोस्तनि ऐं परस्तारनि चयो तूं कंहिं ड्रामे में कमु कोन कयो ऐं न को तूं कंहिं फिल्म में कमु कयो, पर डायरेक्टर सागर आराइन जी मां थोराईतो आहियां। उन्हनि हिकिड़ो करेक्टर मुंहिंजे लाइ कयो आहे, चए थो बाबा तूं जॾहिं तुंहिंजा परस्तार जेके ॾिसंदा आहिनि उहो इहे रिक्वेस्ट कंदा आहिनि चांडियो कंहिं स्क्रीन ते कोन आयो, कंहिं टीवी चैनल ते कोन आयो ऐं कंहिं ड्रामे में बि कोन आयो, पर इंशाअल्लाह ताला हिकिड़ो ड्रामो आहे सोणी। उन ड्रामो जे अनक़रीब शूट रिकॉर्डिंग शुरू थींदी ऐं उहो करेक्टर कंदसि। मुंहिंजी एक्टिंग बि तव्हां ॾिसियो, तव्हांखे पसंदि ईंदी इंशाअल्लाह ताला। इन चैनल खे लाइक कंदा, वधि मां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि जेके ॾे तो वञी परने में मूंखे माण्हू ॾिसंदा आहिनि। इन चैनल खे लाइक करियो ऐं कमेंट्स कयो, मैसेज कयो। तव्हांजा लख थोरा कुर्ब।